अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे कलोड़ा दौरे हुकूमत 1681 ईस्वी खां 1783 ईस्वी। लेखक ग़ुलाम मोहम्मद लाखो। छापो अवल साल 2004 ईस्वी, छापो ॿियो साल 2021 ईस्वी। छपराईंदड़ सिंधी साहत घर, हैदर चौक, गाॾी खातो, हैदराबाद, सिंध। क़िस्त नाई कलोड़नि जी सियासी जिदोजहद। सिंध में सन 927 हिजरी 1520 ईस्वीअ में मक़ामी समन जामन जी हुकूमत पूरी थी। सिंध जे अक्सर मक़ामी कबीलनि, अरगूननि, तुर्खाननि ऐं मुग़लनि जे ख़िलाफ़ जुदा जुदा जिदोजहद कई, लेकिन अक्सर तहरीकूं नाकाम थियूं। अलबत्ता कलोड़ा ख़ानदान धारियनि जे ख़िलाफ़ मुनज़िम ऐं भरपूर जिदोजहद करे कामयाबी हासिल कई। हीअ तहरीक इब्तिदा में एतिरी चिटी बि न हुई, लेकिन अॻिते हली मज़हबी पुश्तीअ सां उहा हिकु सियासी ऐं फ़ौजी जिदोजहद में तब्दील थी वई। हिन तहरीक जी इब्तिदा 17वीं सदीअ जे आगाज़ धारे तॾहिं थी जॾहिं सिंध ते मुग़ल शहनशाहनि जो कब्ज़ो मुकमिल थी चुको हो। हिन तहरीक जो बानी मबानी मियाँ आदम शाह हो, जेको मथे ज़िक्र कयल इब्राहिम उर्फ़ कलोड़े जी 7वीं पुश्त मां हो। उहा हिकु तकलीफ़ दे हक़ीक़त आहे त जंहिं दौर में मियाँ आदम शाह पंहिंजे कारवायुनि खे हथ में खयूं, उन वक़्त खां सिंध जी तारीख़ जा मुख्य माख़ूज़ त तरतीब हेठि आया, लेकिन कंहिं बि मोरिख़ हिन अहम शख़्सियत बाबति हिकु सिट बि न लिखी आहे। कलोड़नि बाबति मवाद जी दस्तयाबी 18वीं सदीअ खां पोइ थिए थी, जॾहिं हू सिंध जा हाकिम बणिजी चुका हुआ। उन करे या त मामलनि जा केई रुख ज़मीनदोज़ थी विया, या वरी मुर्गो ई असांजे आॾो कनि ॻाल्हियुनि जी असलियत साम्हूं न अची सघी आहे। कलोड़नि जे हलायल तहरीक जा 2 मरहला आहिनि। उन्हनि पहिरें मरहले ते दहली बादशाहनि जे ख़िलाफ़ 4 नसलनि ताईं वेढ़ जारी रखी ऐं ॿिए मरहले ते पंहिंजी जिदोजहद खे तोड़ ते पहुचाए सिंध में पंहिंजी मुस्तहकम हुकूमत जो बुनियादु रखियो। इब्तिदा में असीं कलोड़नि जी जिदोजहद ते रोशनी विझंदासीं। मियाँ आदम शाह ही न सिर्फ़ अमीर चने जी नाई पुश्त मां नालेरो फ़र्द हो, पर सिंध में कलोड़नि जी जिदोजहद जो पहिरियों सरवाणो। उन करे सिंधी मोरिख़नि सां गॾु मग़रिबी लिखंदड़नि बि संदसि ज़िक्र निमाया तरह कयो आहे। हर लिखंदड़ पंहिंजे लेखे संदसि दौर जो अंदाज़ो लॻायो आहे। ताम ही ख़ातिरी आहे त मियाँ आदम शाह उन वक़्तु धारे ॼाओ जॾहिं 1520 ईस्वीअ में दुल्ह दरिया ख़ान अरगूननि सां लड़ंदे शहीद थियो। ख़ुदादाद ख़ान लिखियो आहे त हिन डिघी ॼमार माणी हुई। ख़ुदादाद ख़ान लबे तारीख़ सिंध सिंधी सिफ़ो 135। उन्हनि गुमाननि ऐं ॿियनि हमअसर शहादतुनि जे आधार ते महर लिखियो आहे त हू 1520 ईस्वीअ धारे ॼाओ हूंदो ऐं 1600 ईस्वीअ धारे शहीद थी वियो। तारीख़ कलोड़ा जुल्द अवल सिफ़ो 131 उर्दू छापो। संदसि कारनामनि ऐं हयातीअ जे इब्यास में ख़ुदादाद ख़ान जी लिखत चङी मदद करे थी। मियाँ आदम शाह वॾो बुज़ुर्ग ऐं ख़ुदा तरस हो ऐं अक्सर माण्हू संदसि मुरीद हुआ। हिन बुज़ुर्ग जी रिहाइश चांडका में हुई, जा हिन वक़्तु तालके लाड़काणे, नसीराबाद ऐं कंबर जी हदुनि में शामिल आहे। कन पाड़ेसरी ज़मींदारनि जी दुश्मनीअ जो शिकार थियो, जन जो ज़मीन जे मामले ते साणसि तकरार हो। बखर जे हाकिमनि खेसि गिरफ़्तार करे मुल्तान मोकिलियो ऐं उते ई क़ैद जी हालत में शहीद थी वियो। लबे तारीख़ सिंध सिंधी सिफ़ो 135। तहफ़तुल कलाम जी सिंधी छापे में तलहार लिखियल आहे। सिफ़ो 257। तारीख़ कलोड़ा में तलम्बा लिखियल आहे। जुल्द अवल उर्दू सिफ़ो 143। जॾहिं त मीर अली शेर कान्य तलहा लिखियो आहे। तहफ़तुल कलाम फ़ारसी सिफ़ो 431। सिंधी अदबी बोर्ड 1971 ईस्वी, जंहिंजी माना आहे हेठां ई या वारियासो या भिटुनि वारो इलाइक़ो। मीर अली शेर कान्य सभ खां अवल हिन अॻुवाण बाबति क़दुरु तफ़सील सां अहवालु लिखियो, जंहिंजो ख़ुलासो हिन तरह आहे त हिन शेख इलियास लंगराज ऐं शेख अबू बकर जतोईअ जे वास्ते सां सैयद मीरा मोहम्मद जौनपुरीअ जे फैज़ मां इरशाद जी गादी संगारी। पाण सरी जे सैर करण खां पोइ चांडके जे तालके में हटड़ी ॻोठ में अची रहियो, जिते ख़बर अबड़ो बि पंहिंजो ॻोठु छॾे अची संदसि मुरीद बणियो। ख़ान ख़ानान सिंध जे फ़तेह वक़्तु 999 हिजरी 1591 ईस्वी में वटसि कामयाबीअ जी दुआ लाइ आयो हो। उन वक़्तु चांडके जी जागीर संदसि मुरीदनि जे गुज़र सफ़र लाइ मियाँ खे मरहमत थी। चांडिया अॻु ही इलाइक़ो छॾे चुका हुआ। हिन तलम्बा में शेख बहाउद्दीन जी औलाद मां शेख लालन ईसा सां बि मुलाक़ात कई हुई। मुरीदनि जे तादाद वधण सां ज़मीनुनि जे वधाइण जी ख़्वाहिश में पैदा थी। इन तरह मियाँ साहब ऐं हाकिमनि जे विच में तसादम थियो। आख़िरकार ज़मींदारनि जे चुर्च ते मुल्तान जे हाकिम हथां शहीद थियो।
हाकिम जो कोटवाल आका शाह मोहम्मद जो सिबी इलाइक़े जो कोहेरी बरोच हो, सो संदसि क़ैद हुजण वारे दौर में मियाँ जो मुरीद बनियो हो। तंहिं बुज़ुर्ग जी वसियत मूजिबि हिन आदम शाह जो लाश आणे सखर में हिकु टकरीअ ते दफ़न करायो। तहफ़तुल कलाम सिंधी सिफ़ो 256 257। मीर अली शेर कान्हे जी हिन लिखत मियाँ आदम शाह जे मुताले में मदद त ॾिनी, पर साॻिए वक़्तु कुझु मुबहम सवालनि खे बि जनमु ॾिनो आहे। जेतोणीकि अमीर चनी ऐं मियाँ आदम शाह जे विच में 9 पीढ़ियूं थियूं ऐं उन विच में को बि नालेरो फ़र्द पैदा न थियो, तॾहिं बि उन ख़ानदान जी इज़त ऐं तौक़ीर बहर कैफ़ बरक़रार रही, छो त हर फ़र्द खे मियाँ या शाह जे लक़ब सां सॾियो वियो आहे। ॾिसजनि शुजरा तारीख़ कलोड़ा जल्द ॿिए जे आख़िर में ॾिनल। अमीर चने जी मरकज़ी शहर लाइ झांगारा बाज़ारा जो नालो खयो वियो आहे, पर ही ख़ातिरीअ सां मालूम कोन्हे त कहिड़े बुज़ुर्ग अबाणू मरकज़ छॾे हटड़ीअ में अची क़याम कयो। ही नालो तहफ़तुल कलाम जे राशिदी एडिशन में हटड़ी लिखियल आहे। तारीख़ कलोड़ा उर्दूअ में हड़ी छपियो आहे। हिन वक़्तु ही शहर हटड़ी ग़ुलाम शाह जे नाले सां मशहूरु आहे। हिन ॾस में वरी बि आदम शाह जो नालो नुमायां ॾिसिजे थो। हिन उत्तर सिंध में मुल्तान ताईं सैर सफ़र कयो। कज़न्स हिन बाबति त ईअं बि लिखियो आहे त हू मुल्तान वियो हो ऐं उते माण्हुनि जी वॾी तादाद हिन सां अक़ीदत जो इज़हार कयो, जंहिं सबबि हाकिमनि जे दिलि में हिन लाइ हसद पैदा थियो ऐं खेसि माराए छॾियऊं। हेनरी कज़न्स सिंध जा क़दीम आसार अंग्रेज़ी सिफ़ो 153 नऊं छापो 1975 ईस्वी। मियाँ साहब सां अब्दुल रहीम ख़ान ख़ानान जी मुलाक़ात दुआ ऐं जागीर वारो मसइलो बि छंड छाण घुरे थो। शेख फरीद बकरी एक तरफ़ मियाँ साहब जो वतन वासी हो ऐं ॿिए तरफ़ शाही मुलाज़िम हुजण सबबि यकीनन हिन खे ख़ान जे हथां सिंध जी फ़तह ऐं हिन मुल्क में संदसि चुरपुर बाबति वधीक ॼाण हुई। फरीद पंहिंजो किताब तहफ़तुल कलाम खां बि 120 साल अॻु लिखियो। सो असांखे ॿुधाए थो त अब्दुल रहीम ख़ान ख़ाना सिंध में दुआ लाइ मखदूम काज़ी उस्मान दरबेलवीअ वटि वियो हो। हिन रस में मियाँ वहीए मखदूम नूह ऐं शेख भिरकीअ कात्यार जा नाला बि खयां विया आहिनि। ज़ख़ीरतुल ख़वानीन जुल्द अवल सिफ़ो 179 180 फ़ारसी एडिट डॉक्टर सैयद मुईनुल हक़ पाकिस्तान हिस्टोरिकल सोसाइटी कराची 1961 ईस्वी। उन खां अलावा उन ई दौर में चांडके वारे जागीर मीर मासूम खे बि ॾिनी वई हुई। तारीख़ मासूमी सिफ़ो 295 सिंधी छापो। जेकॾहिं हिन बाबति ख़ान ख़ानान को तुर्त ॿियो फ़ैसिलो कयो हुजे हा त बि असांखे ख़ातिरी आहे त मीर मासूम हिन बारे में मवाद मुहैया करे हा। ॾिसण में ईअं थो अचे त जीअं माज़ीअ में जलाल अबड़े दाऊद पोटनि खे तराईअ में अचण जो मौक़ो ॾिनो, ठीकु उन तरह वॾेरे ख़बर अबड़े मियाँ आदम शाह खे पिणु हटड़ी अचण जो मौक़ो मुहैया कयो। उन करे हेग या ॿियनि मुसनिफ़नि जो ही चवणु दुरुस्त कोन्हे त कलोड़नि अॻिराई करे चांडियनि खां ज़मीनूं खसियूं हुयूं। तारीख़ जे इबियास मां ही बि चिटो थिए थो त रूहानी रहबर सां गॾु मियाँ आदम शाह हिकु बाअसर ज़मींदार जे रूप में ज़ाहिर थियणु शुरू थियो ऐं मुरीदनि जी तादाद वधण सां संदसि ताक़त में बि वाधारो थियो, लेकिन हिन नुक़्ते खे बि ग़लति तौर ते सम्झो वियो। हिन ॾस में हेग लिखे थो त आदम शाह पंहिंजे आला किरदार ऐं ग़ैर आइनी क़दमनि सबबि शोहरत हासिल करणु शुरू कई। हू कलोड़नि जी जमायत वठी उत्तर ओलह सिंध में पहुतो। उते खेसि पंहिंजा हम ख़याल मिली विया। हिन चांडका में चांडियनि खां ज़मीनूं खसे मुरीदनि खे ॾिनियूं। इन रीति मज़लूमनि में कावड़ जी लहर डोड़ी वई। मुल्तान खां कलोड़नि जे ख़िलाफ़ फ़ौज मोकिली वई। मियाँ आदम शाह खे गिरफ़्तार करे मुल्तान वठी विया, जिते खेसि फांसी ॾिनी वई। इंडस डेल्टा कंट्री सिफ़ो 111 112 1894 ईस्वी। इंडस पब्लिकेशन कराची 1972 ईस्वी। अफ़सोस आहे त हेग जे पैरवीअ में हिकु ॿिए मग़रबी मुसनिफ़ मियाँ आदम शाह खे लुटेरो फ्री बूटर सॾियो आहे। हेनरी कज़न्स सिंध जा क़दीम आसार सिफ़ो 153। हक़ीक़त में मियाँ आदम शाह मुग़ल नवाबनि ऐं मक़ामी ज़मींदारनि जे विच में थियल टकराव वधीक तशरीह तलब आहे, जंहिंखे अञा ताईं कंहिं बि गहराईअ में वञी इबियास हेठि न आंदो आहे। दरअसल इन तसादम जे बुनियादी सबबु महदी जौनपुरीअ जी निस्बत आहे। पोस्टेंस
पर्सनल ऑब्जर्वेशन ऑन सिंध सिफ़ो 165 साल 1843 ईस्वी। इंडस पब्लिकेशन कराची 1973 ईस्वी। अक्सर मुसरफ़नि इन नुक़्ते खे ज़हन में रखी पोइ मियां जो ज़िक्र कयो आहे। GM सैयद पैगाम लतीफ़ सिफ़ो 17 उन वक़्त में आदम शाह कलोड़ो जो पीरी मुरीदी हलाईंदो हो मकानी तरह ताक़त वठणु लॻो। हू बि मखदूम मोहम्मद मीरा जौनपुरीअ जे उसूलनि जो पोइ लॻो हो। हिन 1068 हिजरी 1558 ईस्वीअ में वफ़ात कई सिफ़ो 17। ब्रिटेन लिखे थो त रूहानी पारसाईअ लाइ शोहरत ई कलोड़नि जे उरूज जो सबबु बनी। आदम शाह कलोड़े नाले हिकिड़ो दीनदार सिंधी मोहम्मद महदीअ जो ख़लीफ़ो ऐं जानशीन मुक़ररु थियो। हिन पंहिंजे ख़ानदान जो अहिड़ो त पको पायो विधो जंहिं जल्द ई मुल्क ते सियासी ताक़त ऐं अख़्तियार हासिलु कयो। ब्रिटेन सिंध ऐं सिंधु माथिरीअ में वसंदड़ क़ौमूं सिफ़ो 17 अरिड़हं सिंधी छापो 1971 ईस्वी। तहफ़तुल कलाम जे साहब महदी जौनपुरी ऐं आदम शाह में 2 वास्ता लिखिया आहिनि। तहफ़तुल कलाम सिंधी सिफ़ो 256। जॾहिं त मियां नूर मोहम्मद कलोड़े पाण लिखियो आहे त मोहम्मद इलियास अबू बकर ऐं ईसा जे वास्तनि सां आदम शाह जो सिलसिलो मोहम्मद महदीअ सां मिले थो। मंशूरुल वसियत व दस्तूरुल हुकूमत फ़ारसी सिफ़ो 15 एडिट सैयद असामुद्दीन राशिदी सिंधी अदबी बोर्ड 1964 ईस्वी। मियां नूर मोहम्मद जो बयान हिन ॾस में तहफ़तुल कलाम ते फ़ोक़ियत रखे थो। सैयद मीरा मोहम्मद जौनपुरी जाम निज़ामुद्दीन जे दौर में 1906 हिजरी 1500 ईस्वी सिंध में आयो हो। पाण 1.5 साल हिते रहियो ऐं मुरीदनि जो वॾो तादाद छॾे हालतुनि खां मजबूर थी कंधार हलियो वियो, जिते सन 910 हिजरी 1505 ईस्वीअ में फ़ौत थियो। MH सिद्दीकी महदी जौनपुरी ऐं सिंध अंग्रेज़ी जर्नल रिसर्च सोसाइटी ऑफ पाकिस्तान लाहौर अप्रैल 1965 ईस्वी। सिंधी तर्जुमो टिमाही मेहरान नंबर 2 साल 1987 ईस्वी। मियां आदम शाह जो ख़ानदान अॻु में ई घणे अरसे खां वठी रूहानियत ऐं पीरे तरीक़त हुजण सबबि सिंध में वॾी इज़त ऐं शोहरत जे दर्जे ते पहुतल हो, लेकिन महदीअ वारी निस्बत हिन ख़ानदान जे मर्तबे में वाधारो करे बुलंदियुनि जे आसमान ते पहुचाइण में वॾी मदद कई। महदी जौनपुरीअ जी तहरीक मज़हबी ऐं रूहानी हुजण सां गॾु वॾी हद ताईं मुआशी प्रोग्राम सां लाॻापियल हुई। हिते एतिरो चवणु काफ़ी थींदो त महदवी तहरीक आम इंसाननि जी मज़हबी ऐं रूहानी तस्कीन करण सां गॾु मिसकीननि, बेकसनि, अबोझनि ऐं ग़रीबनि खे अटे लटे अझे सां गॾु हाकमनि जे ॾाढ ऐं ॾमर या जबर खां बि तहफ़ुज़ ॾिनो थिए। जो खेड़े सो खाए हिन तहरीक जो मोल मतो हो। सिब्ते हसन वादी सिंध का सोशलिस्ट सूफ़ी उर्दू हवालो अॻु ॾिनल। उन ई पस मंज़र में मौला शीदाई लिखियो आहे त मियां आदम शाह ॾोकिरी तालुके में महदवी दाइरो खोलियो हो ऐं हिन जागीर सिर्फ़ु मुरीदनि जे लंगर लाइ हासिलु कई हुई। तारीख़ तमदन सिंध सिफ़ो 438 सिंध यूनिवर्सिटी प्रेस 1959 ईस्वी। मुमकिन आहे त हिन जागीर तां टैक्स बि माफ़ कयो वियो हुजे ऐं पैदाश जो वॾो हिसो मुरीद ख़ादिम खणी वेंदा हुजनि। इन तरह मक़ामी जागीरदारनि ऐं बखर जे मुग़ल अमलदारनि जे दिलनि में ख़ौफ़ ऐं मुस्तक़बिल जी सूरत हाल बाबति अंदेशो पैदा थियणु फितरी हो। मक़ामी वॾेरनि मियां आदम शाह ऐं मुग़ल नवाबनि में तसादम अणटर थी वियो। जहिड़ीअ तरह ठीक 1 सदी पोइ झोक शरीफ़ में ठटे जे नवाब ऐं शाह इनायत जे विच में वेड़ थी, जंहिं करे आख़िरकार हू बुज़ुर्ग शहीद थी वियो। उन पस मंज़र में बखर जी सरकारी मशीनरी तहरीक में अची वई। बखर सरकार मुल्तान सूबे जी ताबे हुई। मियां जी गिरफ़्तारी ऐं फांसीअ जो फ़ैसिलो मुल्तान में थियो। महर जो गुमान आहे त आदम शाह मक़ामी जंग में मारिजी वियो। जुल्द अवल सिफ़ो 133 सिंधी नामाए नुग़ज़ जो साहिब लिखे थो, बतरे सैद वालिए ज़ पीरो मुरीद पायमाए हाकिमे हलाकत रसीद। मियां जी वसियत मूजिबि खेसि सखर में हिकु टकिरीअ ते दफ़न कयो वियो। वसियत चुनेन कर्द आदम बजा बा बखरे मुरा दफ़ने करदन रवा शुदा दफ़ने हसबे वसीयत मुकर जबल नज़द बखर वतने दर सफ़र। तारीख़ कलोड़ा उर्दू जुल्द अवल सिफ़ो 145 ऐं सिफ़ो 148। हाकमन मियां आदम शाह जी तहरीक जो ग़लति अंदाज़ो लॻायो हो। हीअ तहरीक सिंध खां अलावा बलोचिस्तान ऐं मुल्तान ताईं पहुची चुकी हुई। मियां साहब हिकु मज़हबी अॻवान हूंदे बि हिकु वसीउल मुशरब ऐं कुशादे ज़हन वारो लीडर हो।
संदसि पोइ लॻनि ऐं ख़ादिमनि में हिंदू बि वॾी तादाद में ॾिसजनि था। भेरूमल महरचंद आडवाणी सिंध जे हिंदुनि जी तारीख़ जुल्द अवल सिफ़ो 49 सिफ़ो 115 सिफ़ो 146 सिफ़ो 218 कराची साल 1946 ईस्वी। मियाँ जी शहादत खां पोइ बि संदसि जारी कयल तहरीक रवां दवां रही। संदसि दूरअंदेशी सियासी सांझा ऐं ग़ैर फ़िरके वाराना सोच सबबि डॉक्टर जेम्स बर्नस खेसि गुरु नानक 1469 खां 1539 ईस्वीअ सां भेटियो आहे। हिन ॾस में बर्नस लिखे थो त उहो हिकु अजीब इतफ़ाक़ आहे त हिन साॻिए वक़्तु यानी 15वीं सदीअ जे विच धारे ॿ मज़हबी पेशवा ज़ाहिर थिया हुआ जंहिंजो सिंधु नदीअ जे भरवारनि मुल्कनि ते निहायत गहरो असरु पियो हो। उन्हनि मां हिकिड़ो हो आदम शाह कलोड़नि जो बानी ऐं ॿियो नाना गुरु नानक सिखनि जो पायो विझंदड़, जिन हाणे एतिरो ज़ोर वरितो आहे। सिंध जे दरिया सिफ़ो 17 हाशियो मुतरजम मोहम्मद हनीफ़ सिद्दीकी सिंधी अदबी बोर्ड 1971 ईस्वी। कलोड़नि जे बानी अॻवान बाबा गुरु नानक में कंहिं हद ताईं भेट करे सघिजे थी। गुरु नानक जी वफ़ात वक़्तु 1539 ईस्वी में आदम शाह 20 सालनि जो हूंदो। मुमकिन आहे त मियाँ साहब मुल्तान जे दौरे वक़्तु कज़न्स सिफ़ो 153 नानक सां मिलियो हुजे ऐं खांसि के नुक़्ता सिखिया हुजनि, या ईअं बि थी सघे थो त ॿिन्हिनि जी मुलाक़ात उन वक़्तु थी हुजे जॾहिं गुरु नानक उत्तर सिंध जे दौरे ते आयो हो। जेठमल परसराम गुलराज सिंध एंड इट्स सूफ़ीज़ सिफ़ो 80 नऊं छापो लाहौर 1979 ईस्वी। ग़ुलाम रसूल महर जी तहक़ीक़ मूजिबि मियाँ आदम शाह 927 हिजरी 1520 ईस्वीअ में ॼाओ ऐं 1009 हिजरी 1600 ईस्वीअ में शहीद थियो। तारीख़ कलोड़ा जुल्द अवल सिफ़ो 131 उर्दू एडिशन। उनजो मतिलबु त सिंध में जॾहिं दरिया ख़ान वतनी जंग लड़ी रहियो हो तॾहिं कुदरत हिकु ॿिए ॿार खे जनमु ॾिनो जो ठीकु 80 साल पोइ साॻिए मक़सद लाइ कतबु आयो। मीर मासूम 109 हिजरी 1600 ईस्वी में तारीख़ मौसूमी तयारु कई, लेकिन पाण मियाँ जी तहरीक या शहादत बाबति ख़ामोश आहे, हालांकि ॿई हम वतन हुआ। मुमकिन आहे त हिन तारीख़ लिखजण खां थोरो पोइ ई वाक़ियो पेश आयो हुजे। उन वक़्तु सिंध मुग़ल शहनशाहत जो हिसो हुई ऐं जलालुद्दीन मोहम्मद अकबर जी बादशाही अञा बरक़रार हुई। मियाँ साहब जो मक़बरो अॼु बि सखर में हिकु टकिरीअ ते मौजूदु आहे जंहिंखे बुज़ुर्ग जे नाले निस्बत सां आदम शाह जी टकिरी सॾिजे थो। मियाँ दाऊद। मियाँ आदम शाह खे 2 पुट हुआ, वॾो दाऊद ऐं नंढो इब्राहिम। दस्तूर मूजिबि मियाँ दाऊद संदसि जानशीन बणियो। मीर अली शेर काने लिखियो आहे त उन वक़्तु 2 ॿार नंढा हुआ ऐं संदन पोइ लॻ टड़ी पखड़ी विया हुआ। शाह मोहम्मद कोहेरी जो मियाँ जो लाश खणाए आयो खेनि गॾु करे उते रहणु लॻो। तफ़तुल किराम सिंधी छापो सिफ़ो 257। हिन बयान जी भेट में ख़ुदादाद ख़ान जो बयानु कुझु वधीक चिटो आहे। हू लिखे थो त मियाँ आदम शाह जी वफ़ात खां पोइ संदसि फर्ज़ंद मियाँ दाऊद ॿियो मसनद नशीन थियो। अगरचे उन जे ज़माने में केतिरी ज़मीन कलोड़नि जे कब्ज़े मां निकिरी चुकी हुई, मगर मुरीदनि जो तादाद मंझंदि वधी वियो हो, जंहिं करे संदन असली ज़मीन बल्कि उन खां बि ज़्यादा संदन कब्ज़े में अची वई। मियाँ दाऊद मुरीदनि जो तादाद वधाए ताक़त हासिल कई ऐं संदसि हयातीअ में का बि तकरारी सूरत पैदा कान थी। लबे तारीख़ सिंधी छापो सिफ़ो 135 136। मियाँ दाऊद मुतालिक़ घणो मवाद दस्तियाब कोन्हे, अलबत्ता संदसि मुतालिक़ पीर अली मोहम्मद राशिदीअ जी राय वॾो ध्यानु लणे थी। बखर जे मगरूर ऐं मुतकबर नाज़िम तरफ़ां ज़मींदारनि जे दुश्मनीअ वारनि शिकायतुनि खे साम्हूं रखी मियाँ दाऊद जे वालिद मियाँ आदम शाह खे मौत जी सज़ा ॾियणु वॾी बेइंसाफ़ी हुई। उन करे सिंधियुनि जी अक्सरियत मियाँ साहब जी दिली हमदर्द बणिजी वई, छो त उन्हनि माण्हुनि मियाँ जे वालिद खे हिकु मज़लूम शहीद थे सम्झियो। तारीख़ कलोड़ा जुल्द अवल सिफ़ो 138 सिंधी छापो। पीर साहब जी इहा वज़ाहत दुरुस्त ॾिसिजे थी। असांजे दौर में ज़ुल्फ़कार अली भुट्टो सिंध जो हर दिल अज़ीज़ ऐं मक़बूल अवामी अॻवान थी उभरियो। हिन खे ज़ाल 4 अप्रैल 1979 ईस्वीअ ते फांसी ॾियारी, पोइ बि सिंधी अवाम भुट्टे साहब खे न विसारियो। संदसि न्याणी बेनज़ीर साहिबा 1988 ईस्वी 1990 ईस्वी 1993 ईस्वी 1997 ईस्वी ऐं 2002 ईस्वीअ जे इलेक्शननि में सिंध मां लाॻीतो वोट खणंदी आई आहे। मियाँ दाऊद जी वफ़ात बाबति मुस्तनद मालूमात कान्हे। राशिदी साहब जो गुमान आहे त पाण 1030 हिजरी 1620 ईस्वीअ धारे फ़ौत थियो।
मंशूरुल वसियत दस्तूरुल हुकूमत सिफ़ो 15 हाशियो फ़ारसी सिंधी अदबी बोर्ड 1964 ईस्वी। उन दौर में हिंदुस्तान में नूरुद्दीन मोहम्मद जहांगीर जी बादशाहत हुई। मियां आदम शाह वांगुरु मियां दाऊद जो मरकज़ बि हटड़ी हो। तोहफ़तुल किराम फ़ारसी एडिट सैयद हसामुद्दीन राशिदी सिफ़ो 331 हाशियो 4। डोकरी तालुके में मियां इलियास जे मक़बरे जे लाॻीतो ॾखिण ओभर कुंड ते हिकु थल्हो आहे जंहिं ते 5 क़बरूं आहिनि। 4 क़बरूं ज़बून थी वियूं आहिनि। ओभर तरफ़ खां चौथी क़बर मियां दाऊद जी आहे जंहिं ते पढ़ बि पियल आहे ऐं कुझु चङी हालत में ॾिसण में अचे थी। अप्रैल 1996 ईस्वीअ में इमामुल मुत्तक़ीन राशिदी साहब सां गॾु मूं पाण ई मज़ार ॾिठी। हीअ रिवायत माग ते मौजूदु मुजावर बयानु कई ऐं शायदि ठीक बि हुजे। मियां इलियास मियां दाऊद जी वफ़ात खां पोइ संदसि पुटु मियां इलियास ख़ानदान जो अॻुवाण बणिजी वियो। हिन पिणु मुरीदनि जे तादाद वधाइण जी भरपूर कोशिशि कई। आख़िर आबदाणे जा ॾींहं पूरा करे फ़ौत थी वियो। तोहफ़तुल किराम सिफ़ो 257 सिंधी छापो। हिन मुतलिक़ घणो अहवाल मुयसरु कोन्हे, अलबत्ता कुझु ज़रियनि ॿुधायो आहे त हिन बुज़ुर्ग वॾेरे जलाल अबड़े जी मदद सां ज़मीनूं वधाइण जी भरपूर कोशिशि कई। तारीख़ कलोड़ा जुल्द अवल सिफ़ो 156 सिंधी छापो। ग़ुलाम रसूल महर वॾेरे जलाल ऐं मियां इलियास जे तालुक़ ते शक ॾेखारे थो, जॾहिं पाण लिखे थो त हीउ वॾेरो जलाल उहो ई आहे जंहिंजो तालुक़ दाऊद पोटनि सां बि हो। हिन मुतलिक़ मुग़ल दौर जो तज़किरा निगार शाहनवाज़ ख़ान लिखे थो त उन्हनि बुज़ुर्गनि मां हिकु शख़्स जो अबड़ा क़ौम जो सरदार हो जी पुराणे ज़माने खां सिंध जा ज़मींदार हुआ सां वास्तो पैदा कयो ऐं उन खां कुझु ज़मीन गुज़र सफ़र लाइ हथु कयाई। इन तरह संदसि औलाद मज़बूत थी पंहिंजी ताक़त वधाई। मुरीदनि ऐं मुतक़दनि जो तादाद बि वधी वियो। आख़िर ज़मींदार बणिजी ढल ॾियण लॻा ऐं आहिस्ते आहिस्ते अबड़ा क़ौम ते ग़ालिब थी संदनि ज़मीनुनि ते कब्ज़ा कयाऊं। मासरुल उमरा जुल्द अवल सिफ़ो 812 उर्दू। मियां इलियास बाबति घणो मवाद मुयसरु कोन्हे। ज़ाहिर आहे त हिन ज़मीनूं वधायूं ऐं मुरीदनि ख़ादमनि जी सरपरस्ती करे उन्हनि जो तादाद पिणु वधाए वरितो। लेकिन शाहनवाज़ ख़ान जो ही इल्ज़ाम सम्झ में नथो अचे त मियां इलियास अबड़नि जे ज़मीनुनि ते कब्ज़ा कया। हिन जी वफ़ात बाबति सभु मुहक़िक़ चुप आहिनि। हमअसर मवाद जे आधार ते चई सघिजे थो त पाण 1035 हिजरी 1625 ईस्वी धारे वफ़ात करे वियो। मियां इलियास खां पोइ शाह अली 1038 हिजरी 1628 ईस्वीअ में सरगर्म ॾिसिजे थो। जीअं तारीख़ मज़र शाहजहानी मां ज़ाहिर थिए थो। सिफ़ो 122 हाशियो सिंधी छापो। संदसि मदफ़न डेरे नाले ॻोठ में चयो वञे थो जो उन वक़्तु लाड़काणे में हटड़ीअ जे विच ते हो। हटड़ी हाणे हटड़ी ग़ुलाम शाह जे नाले ते कोट चांडको तपे कंवरी तालको लाड़काणे तालको ॾोकिरी ऐं ज़िले लाड़काणे में मौजूदु आहे। मक़बरा मियां इलियास जा भाण ॻोठ में आहे। तोहफ़तुल किराम फ़ारसी सिफ़ो 431 हाशियो 4 तब राशिदी 1971 ईस्वी। मियां साहब जो मक़बरो बाकराणी स्टेशन खां पुराणे आबाद वेंदड़ पके रोड ते कचे जे इलाइक़े में बंद जे अंदरि ख़ुदि मियां इलियास जे नाले ॻोठ जे ओलह में हिकु शाही क़ब्रिस्तान में मौजूदु आहे। हिन दौर में हिंदुस्तान में मुग़ल शहनशाह जहांगीर हुकुम हलाए रहियो हो। मियां शाह अली मियां इलियास खां पोइ संदसि वॾो भाउ मियां शाह अली अॻुवाण बणियो। हिन जो ज़मानो यकीनी तरह सां मालूम आहे। हिन जहांगीर जा कुझु ॾींहं ॾिठा ऐं पाण शाहजहान जो सॼो दौरु सरगर्म रहियो। मीर अली शेर लिखे थो त उन खां पोइ संदसि भाउ शाह अली उर्फ़ शाह मोहम्मद मुल्क जी गादीअ ते वेठो। संदसि फ़क़ीर अॻिए खां वधिया ऐं पोखी राईअ जे वधाइण खे लॻी विया। लाड़काणे जो घाड़ वाह संदसि खोटायल आहे। वाह जे ॿिन्ही कपनि वारी ज़मीन सांगी ऐं अबड़ा क़ौम खां खसे पंहिंजे औलाद ऐं भाइरनि में विराए पाण हेबाणी ॻोठ में रहणु लॻो। तोहफ़तुल किराम सिफ़ो 257 258 सिंधी। मियां साहब बाबति हीअ राय 1.5 सदी पोइ मीर अली शेर कान्य ॾिनी। लेकिन ख़ुदि संदसि पंहिंजे दौर में यूसुफ मीरक नाले हिकु मौरिख़ बि मियां जे बारे में मुख़्तसिर मगर बेहद अहम गुफ़्तगू कई आहे। उन ॾांहुं असांजे दौर में कंहिंजो बि ध्यानु न वियो।
यूसुफ जी लिखत मां हिकु त मियां शाह अलीअ जे ज़माने ऐं ॿियो त संदसि शेखी ऐं ज़मीनुनि सां दिलचस्पीअ जो पतो पवे थो। यूसुफ मीरक ॿुधाए थो त उन वक़्तु बखर सरकार में 8 परगिणा हुआ, जिन में सखर तरफ़ 3 परगिणा हुआ, जतोई, चांडका, टकर परगिणूं। चांडका ते लिखंदे चवे थो त हिन परगिणे में समेजा, बुघिया, सांगी ऐं अबड़ा रहनि था। सांगी ऐं अबड़ा बि पाण खे समेजा सॾाइनि था। चौथी क़ौम मोदे जा शेखनि जी आहे। यूसुफ मीरक तारीख़ मज़हर शाहजहानी सिफ़ो 1516 फारसी एडिशन। महदी जा शेख कलोड़नि ॾे इशारो आहे। जे महदी जौनपुरीअ जा पोइलग ऐं वक़्त जा पीरे तरीक़त शेख हुआ। साॻियो मोरिख ॿुधाए थो त जॾहिं 1038 हिजरी 1628 ईस्वीअ में मोहम्मद अली बेग बखर जो फ़ौजदार हो, तॾहिं चांडका में मीर अबड़े वॾो वाह कढराए गैराबाद ॿनियुनि खे आबाद करायो। उन सां गॾु अबड़नि जो मुर्शिद शाह अली, जेको महदे जो सॾाए थो, तंहिं कोटली नाले ॻोठ आबाद कयो। उन रीति अबड़नि, सांगियुनि ऐं समेजनि वाह जे किनारे सां ॻोठ वधाए मुल्क खे आबाद कयो ऐं जितां किथां जा ॾुतड़ियल माण्हू उन तरफ़ अचणु लॻा। साॻियो किताबु सिफ़ो 17 हाशियो 2। हिन मवाद मां ख़बर पवे थी त मियां शाह अली 1038 हिजरी 1628 ईस्वीअ में चांडका में सरगर्म हो। उनजो मतिलबु त कुझु साल अॻु संदसि भाउ मियां इलियास जहान छॾे चुको हो। इन रीति खेसि अबड़नि जो मुर्शिद सॾियो वियो आहे। हिकु मोरिख खेसि वॾो परहेज़गार सॾियो आहे। लबे तारीख़ सिंध सिफ़ो 136 सिंधी। हिन जी ज़मीनुनि सां घणी दिलचस्पी ॾिसी एटकन खेसि वॾो आबादगार, ग्रेट एग्रीकल्चरलिस्ट सॾियो आहे। एटकन गज़ेटियर ऑफ द प्रोविंस ऑफ सिंध सिफ़ो 109 1907 ईस्वी। इंडस पब्लिकेशन 1986 ईस्वी। ॾिठो वञे त मियां आदम शाह जी शहादत खां पोइ मियां दाऊद ऐं मियां इलियास पंहिंजो वक़्तु पुरअमन तरीक़े सां गुज़ारियो। ज़मीनूं वधायाऊं, मुरीदनि जो तादादु वधायाऊं, बखर जे अमलदारनि खे शिकायत जो मौक़ो न मिलियो। लेकिन मियां शाह अली जे दौर में हालतुनि में वरी तब्दीली ज़ाहिर थी ऐं मामिलो खून ख़राबे ताईं पहुची वियो। टकराअ जे पस मंज़र ते लिखंदे हेग जो रायो आहे त कलोड़ा आम तरह जारिया हुआ, पर ज़मीनुनि जी आबादीअ लाइ सख़्तु महिनत कंदा हुआ। घाड़वा खोटराए चांडके खे जनत बनायाऊं। घाड़वा खोटराए चांडके खे जनत बनायाऊं। इन तरह साबित कयाऊं त अहिड़ियुनि हासिल कयल ज़मीनुनि जे कब्ज़े जो खेनि पूरो हक़ हो। लेकिन ही ॻाल्हि मक़ामी जागीरदारनि खे पसंदि न हुई। इन तरह उहे वञी मुल्तान ऐं बखर पहुचंदा हुआ। फ़ौजी चढ़ायूं कलोड़नि खे भॼाईंदियूं हुयूं। अहिड़ियुनि लड़ायुनि में शाह अली बि मारिजी वियो। लेकिन जीअं ई फ़ौजियूं वापसि थींदियूं हुयूं, तीअं कलोड़ा वरी पंहिंजनि माॻनि ते पहुची वेंदा हुआ। इंडस डेल्टा कंट्री सिफ़ो 112 इंडस पब्लिकेशन कराची 1972 ईस्वी। मीर अली शेर लिखियो आहे त नौबत इते पहुती जो कलोड़नि सांगियुनि ऐं अबड़नि जे ज़मीनुनि ते कब्ज़ा कया। जाम सिद्दीक़ ऐं जलाल अबड़े मुरीदी खादमी छॾे ॿियनि मक़ामी ज़मींदारनि सां गॾिजी बखर जे नवाब वटि दाहियो। आख़िरकार घणियुनि लड़ायुनि खां पोइ खेसि बखर जे हाकिम हथां क़त्लु करायो वियो। तफ़तुल कलाम सिफ़ो 258 सिंधी। कलोड़नि परायनि ज़मीनुनि ते कब्ज़ो कयो या न, उन खां हटी करे तसादम जो वॾो सबबु संदन महदवी दाइरो बणियो रहियो, जिते मिसकीननि ऐं बेवाउनि खे अटो लटो ऐं अझो मिलियो थे। कलोड़नि जे ज़मीनुनि ऐं पोखी राईअ सां दिलचस्पी अटकल रूए हर मोरिख तस्लीम कई आहे। मियां शाह अली पहिरियों दानिशमंद हो जंहिं वीरान ज़मीनूं आबाद करण लाइ घाड़ वाह जी तामीर कराई। मियां जी वधंदड़ ताक़त हाकिमनि खे बि ड्रेजारे छॾियो। सन 1068 हिजरी 1657 ईस्वीअ में बकौल ख़ुदादाद ख़ान हू अबड़नि ऐं सांगियुनि जे लड़ायुनि में मारिजी वियो। उन वक़्तु बखर ते ख़्वाजा मोहम्मद शरीफ़ फ़ौजदार हो। लबे तारीख़ सिंध सिफ़ो 136 सिफ़ो 89 सिंधी छापो। घाड़वा अॼु बि जदीद आपाशी निज़ाम जे सिरिश्ते में मौजूदु आहे। मियां शाह अलीअ जो मक़बरो अॼु बि घाड़वा जे किनारे ते मौजूदु आहे।